दुनिया से पूरी थे मुझे मुस्तफा जा बचड़ा बुद्धि खुशी जो इजहार करूं। सोच मुसलमान अक्ल में पढ़ना बारा चाहे हसनैन करीमैन के खुश रखन ला रब जिब्रील के फरमाए त दर्जी थी वन जा जो मलाइकन जो सरदार न सदा जा दर्जी सदा जा त मुझे महबूब जा बचड़ा दिसी खुश तन जन जी खुशी खुदा के एडी प्यारिया उन्हन जो दुख मुझे रब जे आडो कीअं तो अजीजा ने मन में आस्ता आस्ता अगते हला मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम कपड़ा त मिली वया पर गाल मुकम्मल नथी थे। अजमत इमाम अली मकाम बयान पियो कया कपड़ा त मिली वया पर गाल अञा नथी पूरी थे छो त जेके हुया त नंढड़ा पर जन जे ॼमण सा पेट में घुटी लुआबे मुस्तफा हुजे उन्हन जे अंदर वारे नूर जो अंदाजो कंखे हुजे। इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह क्लियर चई छड्यो त तेरे नस्ल पाक में ऐ बच्चा बच्चा नूर का तू है सारा नूर तेरा सब घराना नूर का। अजीजा ने मन मुझे करीम मुस्तफा जे दरबार में नमाज खैर सा थी वैया नमाज थी वैया नमाज का बाद में हर बच्चो पंहिंजे अपे सा अंगल कंदो आ को कहिड़ो कंदो आ को कहिड़ो कंदो आ ज़ाहिरी तौर ते हाल ग़रीबिया हसनैन करीमैन ॾिठो त मदीने जे सहाबन जा बचड़ा हुजूर जे गुलामन जा बचड़ा उठन ते चढ़ी करे घुमी रहा ईद जो मज़ो वठी रहा सुने अली खे नथा चवन त बाबा अली उठड़ो खपे अम्मा खातून जन्नत खे नथा चवन अम्मा खातून जन्नत उठड़ो खपे हुजूर जे दरबार में आका सभई सवारी ते पिया घुमन असा खे भी उठड़ो खपे कसम थई पैदा कंदड़ रब जो हिकड़े पासे करीम मुस्तफा जे अजमत दे निहार हिकड़े पासे करीम मुस्तफा जे मकाम दे निहार हिकड़े पासे मुझे मुस्तफा जे बचड़न सा प्यार दे निहार मुझे मदीने जमीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उलमा किराम मौजूद वेठा मुझे करीम मुस्तफा जल्द में पंजा हथड़ा हेठ कया पांजे पुठड़ी के सिधो कयो हलिया बचड़ा अचे सवारियते वे अॻिते जेकॾहिं मां कुछ भी बयान न कया न कम अज कम मुझो ईमान त मुझे दिल जी तमन्ना पूरी थी वई उहो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं रुगी अर्श दे निहारे चवे मौला हे माण्हू मेहणा था ॾियनि त पंहिंजे ॾाॾे जे काबे ॾे मोहड़ करे नमाज छो नथो पढ़ी रब चवे महबूब इहा नमाज ख़त्म थियण कोन ॾींदुसि रकात पूरी थियण कोन ॾींदुसि महबूब तुंहिंजा लबड़ा बि कोन चुरिया महबूब तुंहिंजा हथड़ा बि कोन उथिया रुगी तो अर्श दे निहारियो रुगी तो इरादो कयो मुस्तफा इरादो करण तुंहिंजो कम हमेशा जे लाइ क़िबलो बनाए मक्के वारो काबो करे तुंहिंजे ॾाॾे वारो ॾियण तुंहिंजे करीब रब जे ज़ात जो कम हुजूर कठड़ो मथे खणे मौला काबो तब्दील करे छॾे जे मुंहिंजो मुस्तफा रुगी इरादो करे हज़ारे उठ अचन हा या कोन उठन जवाब ॾियो मुस्लमान हज़ारे उठ अची वञन हा हिक खां हिक अची वञन हा पर जो खान वाहन जे अंदर 1400 साल बाद में आशिकाने मुस्तफा आशिकाने अहल बैत खे इहे ॻाल्हियूं केर ॿुधाए हा त मुझे करीम मुस्तफा पाण खे सवारी वांगुरु कयो शहजादन खे पुठियां वेहारियो वरी अंकल निहार सुहिणा जेके उठड़न ते वेठा हुया उन्हनि खे महारूं हुयूं मुझे करीम आका जे साम्हूं ॻाढ़ो को धागो पयो आ मुझे महबूबन करीमन ॾेई करे बचड़न जे हथ में ॾिनो आ। जवाब दी मुसलमान इते का बाकी हद रहे थी इहो सॼो मंज़र ॾिसण वारा केर हा जो हुजूर जा सहाबी
गाला 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 यो सजो मंजर ॾिसण वारा केर हुया ॻाल्हायो मुसलमानो केर हुया हुजूर जा सहाबी लेकिन मां अॻियो जुमलो चवण थो चाहियां मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो इहो सभु कुझु करण मुझे करीम आका जो दुनिया के ॾेखारण पंहिंजो प्यार ॾेखारण हो या उम्मत के जहन्नम खां बचाइण हुयो अखियूं खोले गौर कजो मुसलमानो हुजूर जो उम्मत सां प्यारा उम्मत के जहन्नम खां बचाइणो हुयो ओ मुसलमानो कलमे वारो हुजूर तो चवे अखियूं खोले ॾिसजो इन शहजादन सां मां प्यार कीअं थो कयां कहिड़ो प्यार थो कयां अहिड़ो प्यार थो कयां जंहिं प्यार जी घुर ज़ुबान मुंहिंजी मां थी आ मगर अमर मुझे अल्लाह जो अजीज़ाने मन मुझे सुन करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलामो हुजूर जा आशिको मां फौरन मोटी अचां काथे मां चयो मदीने खे ऐं करबला खे गॾु गॾु रखी मां तव्हां जे आॾो हलण थो चाहियां अञा मां मदीने में बीठो हुयुसि हाणे मदीने करबला खे गॾे थो तव्हां जे आॾो हलां बस मूंखे रुगी तव्हां खां एतिरो पुछणो हुयो हुजूर जा सहाबी सभई भला हुजूर जा सहाबी सभई शान वारा इज्जत वारा मान वारा लेकिन हिकड़े उन सहाबीअ जो नालो ॿुधायो जंहिंजे नाले ॿुधण सां काफ़र त ॾकंदा हुया मुशरिक त कंबंदा हुया पर जंहिंखे ईंदो ॾिसी शैतान बि रस्तो छॾे वेंदा हुया नालो नालो वठो न सहाबी जो नालो छा आहे हजरत अमीर उमर अॻियो जुमलो ॿुधो नालो ॿुधो अॻियो जुमलो ॿुधो मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हिकड़े कुले ते इमाम हसन लजपाला हिकड़े कुले ते इमाम हुसैन लजपाला जोड़ी शहजादन जी मुझे सोने महबूब जे कुल्हड़न ते आ महबूब मदीने जे गलीअ में अचन पिया साम्हूं अमीर उमर अची वियो निहारे चवे तो सुभान अल्लाह अखियूं खोल मुसलमान दुनिया जो दस्तूर आ फितरत जो कानून आ जॾहिं का ॻाल्हि सजणन जी वणंदी आ चो दिलड़ी ठरी पवंदी आ जॾहिं ॻाल्हि वणंदी आ दिलड़ी ठरी पवंदी आ अमीर उमर जीअं जो ॾिठो चवे तो सुभान अल्लाह चई करे अमीर उमर चयो सवारी केॾी न सुहणिया अमीर उमर छा चयो त सवारी केॾी सुहणिया मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे उन सुहिणे यार खे छा फरमायो उमर जी दिल पर सवारी त सुहणिया पर हेॾे निहार सवार बि केॾा सुहिणा मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुस्न ता कुर्बान जे जल लतीफ चवे चंद्र चमई सच चंद्र चमई सच जे भाई न मटिया कॾहिं उभरी थोरड़ो कॾहिं उभरी गच जेको मुंह में बरई मच ओ पदम पिरिया जे पेर में लतीफ चवे ऐ चोॾीअ जा चंद्र तुझो हुस्नो जमाल मुझे मुस्तफा जे कदमन जे तरीअ जे बराबर भी ना है चोॾीअ जो चंद्र जे कदमन जे तरीअ जे बराबर ना है उन मुस्तफा जे पाक ज़ुबान मां निकरे उमर जी दिल पर सवारी त सुहणिया मुस्तफा त सुहणो पर मुझे शहजादन दे निहार रब शहजादा केॾा सुहणा ॾिना ने अखियूं खोल मुसलमान ये सभई ॻाल्हियूं छाजे ला मुझे करीम मुस्तफा ॿुधायूं जो उम्मत खे जहन्नम खां बचाइण ला ॿुधायूं
अञा तो के अॻिते वधाए छा दुनिया जी थ्योरी अजीब आहे, दुनिया जी थ्योरी अजीब आहे। ऐ मुसलमान तुंहिंजो अंदाज़ अजीब आहे। मैदान करबला आए हाय हाय, ताकत हूंदे जोर न लावन, ताकत हूंदे जोर न लावन, वेठे मन रज़िया रब दी, वेठे मन रज़ा रब दी। हिकड़े मिनट जरा, हिकड़े मिनट ला गौर कर। मदीने पाक में मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नमाज जो सजदो कयो आ, छाजो जल्दी बुधायो मांगते वदा, छाजो सजदो कयो आ, नमाज जो सजदो कयो आ। आऊं तो फकीर सादड़ो फारसी पहली भी न जाना, उलमाए किराम वेठा हन, उन्हनि जाडो मड़े सबक थो पियो बुधाया, दिल जा कन खोले अवां बुधो। इंशाअल्लाह कमी कोताही हुंदी उलमाए किराम इन आज जी इंशाअल्लाह ताला तसीह फरमाइंदा। दौराने नमाज हली रही आ, हलंदड़ नमाज में अगर पेश इमाम का गलती कया नमाज में उनके उठणो हुयो, वेही रहो, नमाज नमा कहना, नमाज का बाहर को बीठो आ, नमाज में मौजूद ना है, वो घर में बीठो आ या पोते बीठो आ, अगर आवाज दे अल्लाह अकबर यानी पेश इमाम के तो उठी बीहणो आ, वेहण जी गुंजाइश ना है, ऐं पेश इमाम उठी भी है बाहिरे जे लुकमे ते। सही मुफ्ती साहब बुधाइंदा त नमाज वैया पची, मुफ्ती है सबर कर किबला वही नमाज ॻाल्हायो, नमाज वही छो त लुकमो उहो ॾेई रहियो आहे जेको नमाज में मौजूद ना है। तवज्जो कयो, नमाज में मौजूद ना है, इमाम पढ़ाए रहियो आहे, नमाज में मौजूद ना है, लुकमो ॿाहिरियो ॾेई रहियो आहे, इमाम ॿाहिरे जो लुकमो वरतो आहे, अगर वरतई त नमाज वई। हिकिड़े मिंट ला मूंखे जवाब ॾे, सजदो मुंहिंजो मदीने जो मीर ॾेई रहियो आहे, मुक़्तदी हुज़ूर जा सहाबी थी रहिया आहिनि, मुंहिंजो हुसैन नमाज में नाहे। तवज्जो ॾियारण थो चाहियां, मुंहिंजो लजपाल हुसैन नमाज में, लजपाल नमाज में ना गए, हलंदड़ नमाज में लजपाल बाहर आयो, इमाम आली मकाम जी पुठी मुबारक ते चढ़ी वेठो, जवाब ॾियो ओ खान वहण वारो, मुंहिंजो लजपाल हुसैन नमाज में ना गए, आयो बाहर हुआ महबूबन जे पुष्ट मुबारक ते वेठो आ, मुझे मुस्तफा सजदो लंबो कयो आया को न कयो आ। ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो, दीन जो मालिक, शरीयत जो मालिक, ऐं मुझे महबूब मुस्तफा उहा नमाज मुकमिल कया या कान कया। तवज्जो, मां कुरान जे आयतुनि सां गॾु ॻाल्हाईंदुमि मुंहिंजा दोस्तो। मां तव्हां खां सवाल तो पुछण चाहियां, राज़ कहिड़ो हुयो? हिकिड़ो जुमिलो पंहिंजे दिल जे इश्क जो चवां, अॻियों जुमिलो बाद में थो चवां। हा मुंहिंजा दोस्त, हुसैन आयो त ॿाहिरां हुयो, पर जेको सजदे में आ उहो केरा, जेको पुष्ट ते आ उहो केरा। कंहिंखां पुछो, ॻाल्हायो ॻाल्हायो, कंहिंखां पुछो, जो उन यार खां पुछो जेको सजदो लंबो कयो वेठो आ, उन महबूब खां पुछो जेको सजदो लंबो कयो वेठो आ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दीन भी अव्हां जो, शरीयत भी अव्हां जी, अहकामात भी अव्हां जा। अल्लाह कुरान में भी चई छॾियो, वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु, जेकी मुंहिंजो मुस्तफा दे उहो वठंदा वञो, जेखां रोके रुकजी वञो। ओ शरीयत जा मालिक, ओ दीन जा मालिक, ई राज़ कहिड़ो आ? ज़ुबान मुस्तफा ॿुधाईंदी आ, हुसैन मिन्नी व अन मिन हुसैन। जागो था,
करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छा ॿुधायो हुसैन छा थी हुसैन मुंह मां ॻाल्हायो हुसैन मुंह मां हुसैन मां कीअं चवां लहम कलहमी जिस्म का जिस्मी रूह अॻिते नथो वठां मां अल्लाह जे क़ुरान जो आयतुनि जो सहारो वठण थो चाहियां त हा मुंहिंजा दोस्त जेका शइ कॾहिं कॾहिं ॾिसण में पईंदी आहे पर हक़ीक़त में ॻाल्हायो हक़ीक़त में हिकु हूंदी आहे ॾिसण में कुझु ॿियो हूंदो आहे पर हक़ीक़त में कुझु ॻाल्हायो त मां शेर बि पढ़ां मां क़ुरान बि पढ़ां जवाब ॾियो शेर पढ़ां क़ुरान पढ़ां ॿई पढ़ां बेहद ने क्या अजब हद कर दी बेहद ने क्या अजब हद कर दी खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी इहो त उर्दू शायरा पंहिंजे सिंध जो सुहिणो लतीफ़ छा थो चवे अहद अहमद पाण में विचामी मुफरक आहे मुस्तग़रक आलम इन्हें असरार में हदीसों क़िबला से मुफ्ती साहब खां मां ॿुधी चुका जंहिं मूंसां जंहिं हुसैन हसन सां प्यार कयो उन मूंसां प्यार कयो जंहिं मूंसां प्यार कयो उन सां अल्लाह प्यार कंदो जेको हिननि जो बुग़्ज़ रखंदो उन मूंसां बुग़्ज़ रखियो जंहिं मूंसां बुग़्ज़ रखियो उन अल्लाह सां दुश्मनी कई हे सिलसिलो कीअं ॻंढिबो थो अचे मां क़ुरान जे आयतुनि जो दलील वठां मां क़ुरान जे आयतुनि ॾे निहारियां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो जेॾी महिल ईद हिजरत जी रात आहे रहमत जी बरसात आहे हुज़ूर सां सफ़र में गॾु अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात आहे बिस्तरे ते सुम्हण वारी मौला अली शेर ख़ुदा जी ज़ात आहे 40 माण्हू अखियुनि वारा बीठा आहिनि हेॾा तोड़ा पटियो वेठा आहिनि नाबीन हिकिड़ो बि उन्हनि में कोन्हे 40 बरस वेठा आहिनि मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छा कयो जो क़ुरान बि पढ़ियो हिक वारीअ जी रेतीअ जी लप खणी उनखे हीअं उछलायो लॻी बि कंहिंखे कान नूर बि सभिनी जो वींदो रहियो बल्कि ईअं चवां नूर बि मौजूद हुयो नाबीन बि कोन थिया अखियूं बि पटियल हुयूं नूर बि मौजूद हुयो लेकिन यार नज़र कोन आयो छो कोन आयो हिकिड़ो जुमिलो चई मोटा इन करे कोन आयो जो मुंहिंजे मुस्तफ़ा चाहियो इहे मूंखे न ॾिसनि रब चयो महबूब तोखे हिन जिस्म सां बि उहे ॾिसंदा जन खे तूं पाण ॾेखारण चाहींदे महबूब तू चाहींदे त तोखे ॾिसनि साम्हूं जिस्म वारा बि ॾिसंदा पर 1400 साल बाद में अचण वारा आशिक हबीब तू उन्हनि खे पाण ॾेखारण चाहींदे वेठा खान वाहण शहर में हूंदा अखियूं बंद लॻियूं पयूं हूंदियूं सुता बिस्तरे ते पिया हूंदा दीदार मदीने वारे महबूब जा पिया कंदा हुजूर के उहो ॾिसी सघंदो आहे जंहिंखे मुस्तफ़ा पाण ॾेखारण चाहींदो आहे बस मां मोटी अचां रब चयो महबूब इहे जेके तो पथरियूं उछलायूं तो न उछलायूं तुंहिंजे ॻाल्हाए था कंहिं छिलायूं ॻाल्हाए कंहिं उछलायूं मां जेकर अञा ईअं चवां मता तुंहिंजे दिल में ख़्याल अचे या त क़ुरान अल्लाह जे नबी सुणे जे शान में आहे त मां पई ते रिज़वान जे मथां मोटी हलां सुणे शहीद उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में हुज़ूर जेका बैयत वरती अल्लाह क़ुरान नाज़िल कयो इन्नल लज़ीन युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह महबूब जेका तो बैयत वरती उहा तुंहिंजे जवाब ॾियो उहा तुंहिंजे जेकॾहिं क़ुरान चई रहियो आहे हबीब जी ॻाल्हि रब चवे मुंहिंजी आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा चई रहियो आहे मुंहिंजो जिस्म हुसैन जो आहे
हुसैन जो जिस्म मां मुस्तफा जो हाणे सादन लफ्ज़न सां चओ हिते बि कान हुई सजदे में भी पाणा त वरी पुश्त ते भी पाणा।